सेज हयाती। फकीर फिरंदा था वतन पिया। साईं खैर में मूंखे तव्हां यादि कयो। साईं चांहि पीअंदव छा? न माई बसरा, चांहि जो मूड नहीं। त पोइ भला मां घर वञा, शाम जो मोटी ईंदसि। माई बसरा, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। मूंसां? चओ चओ अम्मा। माई बसरा, अम्मा हुजे हा न त मां अम्मा सां ॻाल्हायां हा, पर अम्मा बि मूंखे अकेलो करे हली वई। बसड़ी अमड़े, अल्लाह साईं वॾो बेपरवाह बादशाह। उनखे कंहिंजी कहाणी नाहे, कचा पटे पता पटे। खैर अल्लाह सभिनी जी सणाई कंदो। ओ मुंहिंजी अमड़े, छॾे ने ॾुख खे। मां तुंहिंजी माउ आहियां न, कर कर मूंसां ॻाल्हि कर। माई बसरा, ॻाल्हि इहा आहे त हाणे मां जवान आहियां ऐं बाबा साईं खे बि मुंहिंजी शादी जो ॾाढो फिक्र आहे। हू सरदार आहे ऐं अकेलो आहे, कंहिंखे कुझु चई बि नथो सघे ऐं मां बि बाबा खे कुझु चई बि नथी सघां। समझी वियसि साईं। तूं शादी करण थी चाहे? हा माई बसरा, मां साजिद सां शादी थी करण चाहियां। तूं बाबा साईं खे चओ त मुंहिंजो रिश्तो साजिद सां करे। हा साईं हा। इहो तव्हांजे शादीअ जी ॻाल्हि सरदार साईं बि थोरी मूंसां चोरी हुई, पर मां हाणे ॻाल्हि कंदीसांसि। हाणे सरदार साईं सां ॻाल्हि मां चिटी चिटी कंदसि। साईं सरदार साईं जेका ॻाल्हि कई हुई न मूंसां, उन महिल मां वधीक पुछी न सघीमांसि, मूंखे ज़रूरत बि न थी। ठीकु आहे साईं, हाणे मां वञा, तव्हां बि भली आराम कयो। ठीकु आहे, तूं भले वञ। साईं तव्हां फिक्र न कजो, मां सरदार साईं सां ॻाल्हि कयां। हा चङो, मां हलां। दिलावर, इनमें मुझे को भी डो न आहे। मां त मजबूर हुयसि, बेवस हुयसि, पर पोइ बि मां हिम्मत न हारी, आखिरी वक्त ताईं विढ़ंदी रहियसि। इनमें मुझे को भी डो न आहे। दिलावर, तू मुखा मुंह न मोड़, मुखा परे न वञ। मीरा ख़बर थी त मर्द शादी फुकंदो आहे, इन जे करे जो उनखे पंहिंजी ज़ाल ते अंधो एतमाद हूंदो आहे। भले उहा दुनिया जी नज़रनि में किनी हुजे, पर उन मर्द जी नज़र में उहा सोन हूंदी आहे। मीरा, मूं तुंहिंजे रूह सां प्यार कयो आहे ऐं रूह कॾहिं बि मेरा कोन हूंदा आहिनि। दिलावर, अॼु मूंखे ख़बर पई त सचो प्यार छा थींदो आहे। वाह दिलावर वाह, अॼु त तूं मुंहिंजी हीअ दिल खटे वरिती। मीरा, हाणे मां तोसां जल्द शादी कंदुसि, छो त मां ॼाणा थो त तुंहिंजे मन में का बि काराण कोन्हे। तुंहिंजो प्यार सचो ऐं साफ़ आहे। मां तुंहिंजे जज़्बनि ऐं एहसासनि खे ॼाणा थो। बस दिलावर, मुंहिंजी हिन दिल खे दिलदारी मिली वई। हाणे मां मुतमिन आहियां। मूंखे हिन ॻाल्हि जो ॾाढो ख़ौफ़ हुयो त किथे तूं मुंहुं न मोड़े वञी। मीरा, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। मां तोखां मुंहुं मोड़ण खां अॻु मां ज़िंदगी खां मुंहुं मोड़े हलियो वेंदुसि। मीरा, मां जेसीं ताईं ज़िंदा आहियां न तुंहिंजो आहियां। जेकॾहिं न मां मरी वञा त मयार न ॾिजे। न न दिलावर, अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर। मरन तुंहिंजा दुश्मन, तूं त जुग जुग जीअंदे। चङो दिलावर, हाणे मां हलां थी। सदाईं गॾु। शिल कोसो आन लॻ। बसरा, ई ॻाल्हि न ॿुधी अथई, इहो न पहिरीं रोशनीअ जी शादी थींदई,
चुप करे वे तोखे कहिड़ी ख़बर त अॻ में रोशनीअ जी शादी थींदी मां चवां थी पई त अॻ में मीरा जी शादी थींदी मुंहिंजे फ़क़ीरनि मूंखे ॿुधाए छॾियो आहे ना तू कूड़ी आई सब खां हले ने रोशनी जी शादी थींदई कूड़ी हूंदी तूं अॻ में मीरा जी शादी थींदी त पोइ लॻी शर्त लॻी लॻी पर उन शर्त में ॿियो बि हिकिड़ो शर्त आहे जेको खटी वञे बेगो उन जो देखो मां खटंदसि मां ॾिसजांइ मां खटंदसि अहिड़े हिते वेहि मुंहिंजे भरिसां वेहि एॾे हटाने करींदी बेटा हिते वेह मां थी चवां हिते वेहि आंडा कढंदी वेहि हेॾे वेह तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा हेॾे अचु मरां दे तूं मुंहिंजे हथां हेॾे अचु पढ़ हेॾे न को बसरा जी ॿुधंदुसि न को बेबी जी ॿुधंदुसि मां विच ते ठीकु आहियां ऐं हिक ॻाल्हि ॿुध मां ने बसरा जा शर्त रखी आहे तवल रोशनीअ जी शादी थींदी ऐं हीअ थी चवां मीरा जी थींदी बेबी तूं त शर्त ई हाराए वेंदीअ अॻ में शादी त मीरा जी थींदी छो मां हाराईंदसि भले मीरा जी शादी ते मां चवंदमि इहा मीरा आहे न रोशनी आहे बेगा तुंहिंजो छा थींदो मुंहिंजो न कोर्ट सगोरी तुंहिंजी ज़मानत कई आहे ऐं तुंहिंजी ज़मानत जो ऑर्डर तुंहिंजो वकील साहब खणी आयो आहे तूं हाणे आज़ादु आहीं सुबेदार तो क्या मूं तोखे चयो न त मुंहिंजी ज़मानत थी वेंदी ऐं तूं मूंखे घणो वक़्तु लाकअप में कोन रखी सघंदे पीर मुंहिंजो न तुंहिंजी ज़मानत थी आहे ऐं केस मां तूं आज़ादु न आहीं थियो इहे ज़मानतूं रद्द बि थी वेंदियूं आहिनि तूं बि यादि रखिया सुबेदार तो क्या पीर मुंहिंजनि जूं मौजूं अञा तो ॾिठियूं न आहिनि सभु हिसाब किताब बराबरि करे वठंदो साईं सुबेदार तो क्या हाणे तोसां घटि न कंदुसि पीर मुंहिंजनि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ जेकॾहिं सुधरी वेंदे इहा तो लाइ भलाई आहे जेकॾहिं न त मुंहिंजो नालो तूं सूबेदार सुठो ऐं आया ऐं ॾाढो ॾुखियो कानून खां कॾहिं बि बची न सघंदे पीर मुंहिंजनि इहा तुंहिंजी मज़ा तूं मुंहिंजी ऑफिस में मूंखे दावा थो ॾी ॻाल्हि ॿुधी छॾ तूं वरी जेकॾहिं मुंहिंजे लाकअप में आहीं न इहे हॾा गुॾा फजी सहींदो ठाहे ऐं ताने सां ॻाल्हा दरवेश भलो इन में अथई हाशिम वारनि सां वञी फाह कर न त कोर्टनि जा चकर काटे काटे मरी वेंदे मुफ़्त में सूबेदार सिखिया मुंहिंजनि साईं को मामूली माण्हू आहे छा तो हुनखे गिरफ़्तार करे वॾी ग़लती कई आहे हा तोखे ग़लती जी सज़ा ज़रूर मिलंदी अरे तूं चुप कर विच में न ॻाल्हाए इहे पंहिंजा लेक्चर पाण वटि रख ॼाणे बोर्ड ते इहे वठ ई कोन था ॾियो इज़त इन में अथव वाट बंदि करे तव्हां हलिया वञो न त का नए केस में वरी लाकअप कंदो था सुखिया चार माण्हू मूंखे सुञाणनि था खानदानी माण्हू आहियां तुंहिंजा बाला ऑफिसर बि मुंहिंजा दोस्त आहिनि तोखे जेको वणे थो कजांइ मोकल अथई तव्हां वञो था या वरी मुंहिंजो मीटर फिरे सरकार छॾो अचो हलो अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात बचियो पियो आहे अस्सलाम वालेकुम हाजी शरीफ़ वालेकुम अस्सलाम कबूतर हाजी शरीफ़ सलामड़ो थियो हाणे कलामड़ो थी वञे छॾ कलाम जी पचर असां अॻ में पंहिंजे पुट खां बेज़ा लॻा पिया ऐं हाजी शरीफ़ छा थियो अथई गर्मी लॻी अथई छा मसलो इहो आयो आहे जेको आहे पंगुलड़ो न आहे पंगुलड़ो छा चवंदा आहिनि हिकु नाली में 7-8 कारतूस विझी ॻोल्हींदो थो अथई ख़ैर त आहे असुल मां थो चवां भॼी जान छॾा केॾां वञा बहादुर ॾे वञ छो जो भाणज अथई थोरो रहम बि कंदी नंढड़ो पिस्तौल खयों अथई मारण जे लाइ वॾी बंदूक हणंदी त उन में सूर थींदी इन करे नंढड़ो पिस्तौल अथई ॼण नंढड़ो मच्छर चक हई हुई जान छॾ यार कबूतर खर्चड़ी कर हाजी शरीफ़ तोखे मां सलाह ॾीजां अरे बाबा खुलिया कोन्हनि कबूतर सदाई मिली थो खुलिया आहिनि ई कोन तूं हाणे ईअं मुफ़्त में सलाह ॾे पैसा ॾींदो थे पेसरा ॾे मुफ़्त वारी त पंहिंजे पीउ खे बि कोन सलाह ॾींदो आहियां चङो हाणे ओधर कंदे
उधर कई कंदो साईं त कणकुनि में ॾिजां लाबारा हाणे हलनि पिया था थ्रेशर इहो खणी आई पोइ फसल मूंखे पैसरा ॾिजां पर ॻाल्हि ॿुध मुंजनि ॾे वञ सुहिणी सलाह ॾियां थो या उन ॾे वञ मुंहिंजो चवण कर त तुंहिंजो ऐं हुनजो जोड़ सफ़ा फिट थींदो हा सुहिणी सलाह अथई बाबा साईं मूं तव्हांखे अॻ में बर्द कयो त हितां जो कानून कोरीअड़े जे ॼार मिसल आहे जंहिंमें गरीब त फासी सघे थो ऐं अमीर उहो ॼार टोड़े निकिरी थो वञे ऐं इहो मुजन बि ॼार टोड़े निकिरी वियो बाक़ी जेकॾहिं गरीब फासंदो आहे न त उन ते वॾियूं वॾियूं फतवाऊं निकिरंदियूं न ऐं जॾहिं को वज़ीर ऐं मशीर फासंदो आहे न सरदार साहिब असां इन मुजनि जो अहिड़ो हशर कंदासीं जेकॾहिं आईंदह कंहिं जी बि न्याणी खे ॾिसंदो न हिटी मटाए हलियो वेंदो मुजन खे विचीअ मां हथ विझण खां पहिरीं इन सूबेदार सुखे खे मां विचीअ में हथ विझंदुसि सम्झे छा थो पाण जो पाण खे इहो सूबेदार सुखियो हाशिम ख़ान तोखे त चङी तरह यादि हूंदो इहो सूबेदार सुखियो केतिरा चकर मुंहिंजी उतां खे ॾींदो केतिरा भेरा मूंखां पैसा वठी वेंदो हो ऐं जॾहिं पैसा खुटंदा हुआसीं सिधो मूं वटि ईंदो त सरदार साईं मुंहिंजी घरवारी बीमार आहे मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे केतिरा भेरा मां हुनजे कमु आयो आहे हाणे साईं इहो मोतबर सूबेदार सुखियो पंहिंजो पाण खे लाइ छा थो सम्झे पर हुनखे ख़बर कोन्हे त मां बि सरदार शाह ज़माना सतराह जी सरदार हिकिड़ी फोन सां बदिली थी वेंदसि सम्झे छा थो पंहिंजो पाण खे सूबेदार सुखियो हाशिम ख़ान जेकॾहिं तोखे रस्ते ते या किथे बि सूबेदार सुखियो मिली वञे न हुनखे पीहारे त तो मुंजन खे छो आज़ादु कयो जेको नंगनि में हथ विझे उन शख़्स खे हाशिम ख़ान चीचड़े में कमंदा अंगुर विझी पीड़जे मां इन मुंजन खे हाई कोर्ट आख़िर सुप्रीम कोर्ट ताईं बि कीलींदोसांसि बख़्श न कंदोसांसि बाबल साईं हाणे मुंजन ॼाणे त मां ॼाणियां न मुंहिंजी न्याणीअ में न पर ईअं सम्झ त नांग जे मिरण में हथ विधो आहे संगत जे घोड़ो गांह सां यारी रखे त पोइ खाईंदो छा बंगलो वॾे पैसे वारो माण्हू आहे उथी वेठी वारो माण्हू आहे माण्हू माराए बि सघे थो ऐं माण्हू अॻुवा कराए बि सघे थो ऐं हू बि इहो हाजी शरीफ़ असांजे कहिड़े कम जो आहे इहो अटे ते चटी आहे ऐं इन मां असांखे को बि फ़ाइदो न आहे खाली तंग कंदो इन जे करे मूं फ़ैसिलो कयो आहे त असां बंगल जो साथ ॾींदासीं संगत तव्हांजो छा ख़्यालु आहे गुज़ार खान वाह जो फ़ैसिलो कयो अथई इन हाजी शरीफ़ मां त असां बेज़ार थी पिया आहियूं गुलज़ार तो बंगल खे अञा ताईं कुझु बि न आहे कई छो तूं कहिड़ो यार आहीं छो गुलज़ार छो यार त यारनि जे लाइ सिर बि ॾींदा आहिनि पोइ तो छो कुझु न कयो आहे बंगल त मुंहिंजो सभु खाई वियो न हाणे मूं वटि रहण जे लाइ का जॻह आहे न ई वरी का कार आहे हिन ॾुखे वक़्त में तूं मूंखे कमु न आहे न त पोइ कॾहिं कमु ईंदे हाजी शरीफ़ जहिड़ो तूं मुंहिंजो दोस्त आहीं बंगुल बि मुंहिंजो ईअं ई दोस्त आहे हिकिड़े दोस्त सां निभाइण जे लाइ आउं ॿिए दोस्त खे ॻिची में नथो वठी सघां हाजी शरीफ़ इहो कमु मूंखां न थींदो मुंहिंजे तरफ़ां ठुप जवाब अथई छा गुलज़ार इहो तूं थो चवीं हा हाजी शरीफ़ आउं ईअं थो चवां हलियो वञ हितां मां थो चवीं हलियो वञ
ही कहिड़ी बदतमीज़ी आहे पीर सां न तोखे हिन गुस्ताखी सज़ा ज़रूर मिलंदी मां तुंहिंजो वॾो आहियां तुंहिंजो चाचो आहियां मुंहिंजो अदब कर तुंहिंजा लक्षण अहिड़ा आहिनि जो चाचे करामत जे रूह खे बि शर्म थो अचे तो जहिड़े जो अदब करणु अदब सां नाइंसाफ़ी आहे लॻे थो त अॼु तव्हां सभिनि खे खुटी खणो बीठी आहे मूंखे रस्तो ॾियो न त तव्हां सभु मरंदो बचंदे तूं बि कोन जे असीं मरंदासीं त तूं बि मरंदे इज़त प्यारी अथई त वापसि हलियो वञ न त हितां तुंहिंजो लाश वींदो मोजा फकीर फिरंदा था वठनि हड़ीअ मड़ मीरा का ख़बर पई थी वरी छा थियो आहे मासी इहो पीर मुजन वरी आज़ाद थी आयो आहे अचे संभालियो अथई पीर करामत जो आस्थानो छा हा मड़ी मोजे फकीर ने ॿुधायो तोखे कई ख़बर आहे त मोजा फकीर पूरो न आहिनि ॻाल्हाईंदा काले वही चोरी अलाए और क्या दिया या क्या करने की राजी हुई न बाबा न इन बदबख्त खे मां पंहिंजे हथनि सां मारींदसि तूं रुगो चाचा हाशिम खे चओ त इन तीर मुजन खे ज़िंदा हिते खणी अचे हाँ हाँ मां हाशिम खे चवां थो तूं रुगो सब्र करे हिते वेह त हू तीर मुजन खे हिते खणी अचे ऐं तुंहिंजे साम्हूं ज़िंदा सलामत पेश करे तूं पंहिंजे हथनि सां हिनखे गोली हणजांइ बाबा 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 चवां कि छॾ मूंखे मासी बसरा हथ कढ मुंहुं मां ये जिद न कर यार मां हथ कढ अच कढ छॾ पर जाई पई न्याणी जो ॿार केॾो चुप वेह वञे अभी बसरा तू हिनखे संभाल मां हाशिम वॾा थी अचां हा 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 वेह 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 मासी बसरा अॼु मूंखे छॾी आहे न त इन पीर मुजन जा आंडा कढी छॾिया छॾे अमड़े अढायो वटे मरवाननि जा खून सिर ते खण अलाह अलाह इन्हे से तबाह हणी बर्बादियूं करे छॾियूं हिन मुल्क जूं शैतान खां तारो कयो हिकिड़ो शैतान थे त ॿियो वरी इंसान थे जे न त गंद सां धोपंदो नाहे पाणीअ सां धोपंदो आहे रब ते बि रखो त उहो नतीजो ॾे तव्हां हेतिरनि ॼणनि खां हू ज़िंदा निकिरी भॼी वियो हाशिम होश कर जे हितां वियो आहे न बची कोन सघंदो हुनजी ज़िंदगी मौत खां बदतर बनाईंदासीं हाशिम भाउ अॼु देर थी वई न त इन मुजन जो लाश बिछूं खाईंदा हाशिम भाउ चवंदा आहिनि न त तिर जी गुथी 100 चोटूं खाए सेकंडनि जी देर थी वई जो शिकार हथनि मां निकिरी वियो हाणे हलो था हलूं नांग निकिरी वियो लीको कुटण मां कहिड़ो फ़ाइदो ठीकु आहे जेका तव्हां सभिनी जी मर्ज़ी चंडन जिया